जय झूलेलाल। केर बनंदो सियाणो जे अॼु जे एपिसोड में असां सां गॾु आहिनि दिशा लकी चुगवानी। सेकेंड क्लास में पढ़ंदा आहिनि लिटिल फ्लावर स्कूल में और गोकुलधाम सोसाइटी गोंदिया में रहंदा आहिनि। अॼु असां हिननि सां गॾु खेॾंदासीं केर बनंदो सियाणो। तव्हां तयारु आहियो? घुमायो पंहिंजो व्हील। तव्हांजो पहिरियों सवालु आहे, सेवन। भाइटियो, भाइटियो केर हूंदो आहे? भाई का बेटा, बहन का बेटा, चाचा का बेटा कि मामा का बेटा? भाई का बेटा। भाई का बेटा, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन तुम्हारा खाते। दो। बसर, बसर लफ्ज जो अर्थ छा आहे? बैगन, प्याज, लहसुन, शलगम? प्याज। प्याज, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन घुमाओ व्हील। सत्रह। येलो, येलो रंग के सिंधीअ में छा चइबो आहे? ॻाढ़ो, अछो, नीरो, हैड्रॉ? हैड्रॉ। हैड्रॉ, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन घुमाओ व्हील। दस। चुंब लफ्ज जो अर्थ छा आहे? पंख, घोंसला, पिंजरा या चोच? चोच। चोच, चोच मतलब चुंब, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन घुमाओ। तीन। नानू, नानू केर हूंदो आहे? पिता का पिता, माता का पिता, चाचा का पिता कि मामा का पिता? माँ का पिता। माता का पिता, नानू, नानू मतलब नाना, राइट आंसर। दिशा सां गॾु असां हिकु प्रतिज्ञा वठंदासीं त जेको मां चवां उहो तव्हां मूंखे मुंहिंजे पुठियां चओ। जयकार झूलण जी सदाई मनाईंदासीं। जयकार झूलण जी सदाई मनाईंदासीं। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी ई रहंदासीं। असां सिंधी आहियूं, सिंधी रहंदासीं। ऐं हमेशह घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। असां घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। जोरदार। ॿार असांजा भविष्य आहिनि, उन्हनि खे सिंधी ॿोलीअ सां जोड़णु असांजो फर्ज़ आहे। इन ई वीचार सां गॾु असांजे वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो। जल्दी मिलंदासीं हिकु नए सियाणे ॿार सां। जय झूलेलाल। सिंध सुहणी जी शान केर बनंदो सियानो, आओ मैदान में केर बनंदो सियानो।